अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। जो टॉपिक असांजो फेसबुक ते 4-5 मेंबर कीअं लाइव अचो तो अचो था सिखूं था असां फेसबुक ते 4-5 दोस्त कीअं लाइव अचूं। हलूं था असां पंहिंजे वीडियो की तरफ़। सब खां अवल असांखे जेको एप्लीकेशन खपंदो वो प्ले स्टोर ते मौजूदु आहे। प्ले स्टोर मां सर्च कंदासीं, खोले स्क्रीन रिकॉर्डर सर्च कंदासीं असां। स्क्रीन रिकॉर्डर सर्च करे में ॻोल्हे पोइ हेठि जो है तो निशान असांखे इहो इंस्टॉल करिणो। मूं वटि ऑलरेडी इंस्टॉल कयो त टाइम बचाईंदो न। खोलींदो वञे मथां लाइव जो ऑप्शन थियलु आहे। लाइव करणी गेम्स फेसबुक यूट्यूब ते हिते लाइव अचणा। फेसबुक ते हाणे क्लिक करे तो लॉगिन करे हुनखे पासवर्ड तव्हां भरंदो, ईमेल जेको हूंदो मथां जेको तव्हांखे लाइव अचण जो मक़सदु हूंदो मौज़ू हूंदो उहो लिखोसि। हुनखे तव्हां ॿुधायो जेको मौज़ू। हुन खां पोइ तव्हां चेक कयो त तव्हां पेज ते लाइव अचणु चाहियो था या जेको टाइम लाइन ते अचणु चाहियो। जिते जो तव्हां हुनखे पोइ स्टार्ट कयो। मां टाइम लाइन ते चवंदो अहिड़ी पंहिंजी ते हलो हाणे तव्हांजी लाइव थी वई आहे। मथे लाइव हले फेसबुक अकाउंट खोलींदासीं, पंहिंजी प्रोफाइल में वेंदासीं। जेका प्रोफाइल आहे पंहिंजी सोचियो तव्हां जेको लिखियो मथां जेका शइ आहे अहिड़े हिसाब सां सभु को ठाहींदो आहे। सलामत प्रबंधनी कंदो आहे। व्हाट्सअप ते वीडियो ते कनेक्ट करे 4 ॼणा व्हाट्सअप ते ॻाल्हाए सघंदा। पोइ लाइव ते हाणे पंहिंजे पेज ते हणंदो आहे त पोइ ते बि हूंदो आहे। ऐं ॿी मोबाइल ते ॿियो कमेंट पवंदो आहे। 2 मोबाइल हूंदियूं आहिनि हुनखे। असांजी सिखिया कमेंट कयां तो तव्हां सॼो वीडियो ॾिठो मुंहिंजे वीडियो खे लाइक करें सब्सक्राइब करण न विसारींदा। तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। हाणे चवंदा गैलरी मां को वीडियो खणी इहो प्ले कंदासीं त बि उहो लाइव ईंदो। हलियो इहो लाइव थी वियो फेसबुक ते। जेका शइ हलाईंदासीं उहा लाइव ईंदी फेसबुक ते। तव्हांजो वॉइस हूंदो, आवाज़ हूंदो, तव्हांखे मां ॿीहर ॾसींदो त भई फेसबुक तव्हांखे मां ॾिसी खोले ॾसां थो। पली साहिब जो तव्हांजो वीडियो ॾिसो प्ले कयो। प्ले कंदा वरी मथे ईंदो आख़िर में ॾिसो मथे अची वियो लाइव में। जेका शइ कंदासीं जेका शइ लाइव में खणंदासीं उहा ईंदी तव्हांजी। सो तव्हां व्हाट्सअप ते 4 ॼणा खणी सघो था ग्रुप में। उन खां पोइ तव्हां ॿी मोबाइल ते कमेंट पढ़ी सघो था, लाइव अची सघो था पेज ते। तव्हांजी वॾी महिरबानी दोस्तनि सां शेयर कयो।